सखर मां रिपोर्ट करे विया अब्दुल हफ़ीज़ लाशारी वफ़ाक़ी मोतसिब सेक्रेटरीट पारां लाड़काने में इलाक़ाई ऑफिस क़ाइमु कई वई आहे, जंहिंजो मक़सदु उत्तर सिंध ऐं भरपासे वारनि इलाइक़नि जी अवाम खे सस्ती, तेज़ ऐं मुफ़्त इंसाफ़ फ़राहम करणु आहे। हिन ऑफिस जो क़यामु अवाम खे संदनि शिकायतुनि जे इज़ाले लाइ संदनि घर भरिसां सहूलियात मुहैया करण जी अज़म जो अक्कास आहे। लाड़काने में इलाक़ाई ऑफिस जे क़याम खे अवाम वॾी ख़ुशीअ सां भलीकार कयो आहे। शहरुनि तरफ़ां मुअज़्ज़िज़ वफ़ाक़ी मोतसिब पाकिस्तान जनाब एजाज़ अहमद कुरैशी, जनाब अमीर अहमद शेख PSP मेंबर इंचार्ज, सूबाई कोऑर्डिनेटर वफ़ाक़ी मोतसिब सेक्रेटरीट सिंध जनाब राशिद अहमद शेख डायरेक्टर ऐं जनाब सैयद महबूब अली शाह रीजनल हेड वफ़ाक़ी मोतसिब सेक्रेटरीट लाड़कानो जी बेलोज़ अणथक ऐं क़ाबिल तहसीन कोशिशुनि ते दिली गुज़ारी जो इज़हार कयो वियो। मोतसिबे रीजनल ऑफिस सखर जे डॉक्टर अब्दुल वहीद अंडर एडवाइज़र मिस्टर मंजूर हुसैन सूमरो, कमिश्नर RD ऐं मिस्टर फिदा हुसैन सोलंकी कंसल्टेंट भी शामिल हुआ।